मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई बोलू अथो बोली अद्दी बेस्तियाणी चिलकड़ी किथे इन जो मस्टोरो लिकार हाजुरी ही थरी कान तुम्हारी भेण सेठियण जी एड़ी त सनी कई थम न जो दिमाग कम करण छडे वियो थस अंदर वेठो आहिन खैर त आहे हा खैरा खैरा मुझे काया बनी बख्शल वारी खपाई उन जा पैसा तो दे मोकलम ए तो व्याज ते होए पैसा हलाया हाणे तू उन जी उगाड़ी शुरू कर छो वरी को मसलो थियो आ छा हा खैरा खैरा ई समझो त भुंगड़न जी मुठ ते सोन जो किलो तो मिले हां के जी फुटिया आस्ते गलाया आस्ते ये समझो त इतन जुमन ऐ विलायती जी उन सा गड लालू भक्ति जी फिटिया इहो वरी छा थो चवे लालू जे का बनी विलायती के दी न उहा बनी थो वठा छो ताड़ी ट्रई शैतान सियाणे कावा गुरु मिटका पाता पिया दे बनी घणे जी आ ए लिखत वगैरह किथे आ लिखत के मोह दीदासी पर बुधो बनी 7 लखन जी आ घट में घट एडे विलायती वाले के लखन डरे कटोर देखा रे बार बाकी तो बचर जी बावती जेड़े फसाद जा पर ये मार लगा पे डिग्री वतल ने चवी तो सभनी कर्जन का उगाड़ी कया थी पर इने न थे तो ये लख सवाब लुड़ी वई ए भाई त सुठी कढ आस्ते गाला इस तक कई छा था खबर नहीं ना तो मालू के खे वणे न वणे ओया हीरल खान साहब ॿियो कुझु खणी अचां अञा पुंड खाली त आहे हातम पोइ मां पंहिंजे पाण खे मसालो थो हणां तूं वेही मूंखे खा खाई त वेंदो साईं पर शुरू किथां कयां जूतनि खां शुरू थी हाणे ॾिस पीरल खान साहब तव्हां बुज़ुर्ग आहियो तॾहिं मां तव्हांजो एतिराम पियो कयां महाराज जेको खाइण पीअण लाइ उहो तव्हां सभु खाई विया हाणे राति जे वेले जो इंतज़ारु कयो मूंखे मस्तु थो थिए अॻे ईअं आहे छा आहे What about you? तूं मुंहिंजी वॾी इज़त थो करी या लालू कन पचासी त पीरू जी इज़त कर चाचा पीरू तव्हांखे मां छा थो लॻां मूंखे त माण्हू लॻी थो छो तूं पाण खे छा थो सम्झी न माण्हू त मां शुरू खां ई आहियां ॼाए जे मूंखां मुंहिंजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे कुझु मुंहिंजे बारे में ॻाल्हायो तूं हिकु बहितरीन इख़लाक़ जो मालिक नाहीं तोखे सुलसनो चवां त कहिड़े पासे खां चवां बाक़ी तूं अकुलमंद ऐं दाना आउंठो बि नाहीं ओ चाचा ख़ुदा जे वास्ते के बि शयूं माण्हुनि वारी मुंहुं में त रहण ॾे असुल में मां कूड़ ॻाल्हाए कोन सघंदुसि तूं मक़सद बयानु कर चाचा खटो खटो आहियां जेकॾहिं मां शादी कई न त मां ॿिनि वेलनि जी मानी पंहिंजी ज़ाल खे खाराए सघां थो हा सही पोइ मां कोशिशि कंदुसि पंहिंजी ज़ाल खे दुनिया जी हर बुख मुंहिंजो मतिलबु त दुनिया जो हर सुख ॾियां सही पोइ मां शादी करण थो चाहियां जरिया पोइ त या तुंहिंजी छोकिरी जी ज़िंदगी थी ठहे ऐं छोकिरी केरु आहे ऐं कांजी थी आहे अंकल तव्हां मूंखे लाइक कयो था न मुंहिंजो मतिलबु त मूंखे पसंदि कयो था न मुंहिंजी पसंदि करण सां तुंहिंजा साहुरा मञी वेंदा बसि ईअं ई सम्झो तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त मां तव्हांखे पसंदि आहियां या न अंकल ॿुधो त तव्हांजो पुटु जेको मिठल आहे न उनजी भेण जेकी हुन खां 2 साल नंढी आहे उहा वेठल आहे पोइ मूंखे ॾींदव न मतिलबु तूं मुंहिंजो न्याणो थींदे हा हल कहिड़ा लक्षण भला अथई भोलनि वारियूं हरकतूं कंदो आहीं तो खेड़े पंहिंजी न्याणी ॾींदो केरु निकिरो था चवां थो निकिर अंकल इज़त सां ॻाल्हाए अरे मुंहिंजी ज़ाल जो नालो कज़ी आहे इज़त सां छो ॻाल्हायां
अंकल मूं जहिड़ो न्याणो आहे न टार्च खणी ॻोल्हींदे न पोइ बि कोन लभंदई। आई मच्छर जी फोटो कापी रोशनी में हूं भी नजर कोन ईंदे। हल अरे निकिरणो तोखे पवंदो हेठां, घास फूस खाइण वारा जानवर। घास फूस खाइण वारो जानवर न है, मां ये पीरू पेटी सॼो मुल्क खाई हथों करे छॾींदो सां। हा अबे हिला रहा है तू भी। अभी भी ते कांदे ना ते भी तू काने तो वती कन लिकाईंदो मुखा। मासी काजी सी किथे आ जो मां कन लिकाईंदुसि? सी कान न कज़िए जे कर्ज खां तो कतराई न। कर्ज? हा हा उहे यादि आहिनि मासी काजी, पर मूं त 2 महीननि लाइ वरिता, अञा 1.25 महीनो मस्त थियो आहे। महीनो थियो आहे या सवा थियो आहे, पैसनि जो मसलो थी पियो, मूंखे तोखे पैसा ॾियणा पवंदा। हाज़ुर हाज़ुर हथ ॿधी शाम ताईं ॾेई थो वञाव। जेकॾहिं शाम ताईं न मिले न त माने तो वारी ज़ाल खांबाड़ीअ जा ज़ेवर खणी हली ईंदसि। न न न न शाम ताईं इंशाल्लाह कमु थी वेंदो। ॾिसां थी शाम ताईं वञी ॿियनि खे बि कनड़ो खणायां, अञा ताईं 5-6 सां मिली आहियां। पहिरियों त मां वञी मवाली जी ज़ाल पावली जो थी पासो वठां, पोइ तोखे ॾिसंदसि। वञ मरी वियासीं, होटल बि ॾींहुं ॾींहुं पहुते, मां हिन पेटुनि खे किथां विया ॾियां। छोरी चिलकड़ी कुछ समझ में ॻाल्हि आई थी, इहो मसलो छा आहे? अलाए मां वरी अलाए कहिड़े मसइले ते मुंझी आहीं। ऐ हाय मुंहिंजो मतिलबु इहो आहे त इहे 3 भाती भॼ भॼा में छो लॻा पिया आहिनि, छाते था जुतियूं घसाइनि? केर मां? मिठल मामा वलू ऐं मामी कज़ी। हा हा ॿियो वरी को चोथों माण्हू बि रहंदो अथनि छा घर में? अम्मा अल्लाह ख़ैर करे, मामा वलू वारनि जो जॾहिं सुट मुझंदो आहे न त उन सुट में अलाए केतिरा मुंझी मरंदा आहिनि। हाणे हेॾे हिकिड़ो कमु कर, मिठल खे हथड़ो घुमाए सॼी ॻाल्हि पुछी वठेसि। हा हथड़ो घुमाए पुछी वठां जो मिठल मुंहिंजो मुरीद आहे। न कर भाग खे लता न हणो, इहो मिठल मुरीद न हुजई न त कॾो को मुंहिंजे घर वेठी तूं रवन के बता ॾे। रवन के भतो? पंहिंजा प्रकार बि विसारे वेही थी रहे पई, जंहिंमहिल राम भटकंदी आ उन महिल ख़बर न पवंदी अथई, हेॾो बाटे जहिड़ो वात खुलियल हूंदो थी। इन्हे भते जी ॻाल्हि थी कयां जेको कलफ हणी छॾींदी आहे, कड़क थी वेंदा आहिनि रवा। अम्मा हेॾे ॾिस, तूं त न रो, तुंहिंजे रोइण ते मूंखे खिल थी अचे। मुंहिंजे रोअण ते तोखे खिल थी अचे, पर इहो बि यादि रखजांइ त तुंहिंजे रोअण ते मूंखे कावड़ी ईंदी आहे। हा वो पुट ई न आहे जाओ कहे मां ॼणियो ई कोन्हे जेको सेठियाणीअ जे रोअण खिलण ते खिले टोक करे। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी। अब्बा पर तूं ये धीउ जो ॼणी आहे। हाणे बसि करे इहो खिलण बंदि कर तई, हणी मुक ॾंद न सभु केरे छॾियाई। उथी वञी कमकार सां लॻो। अम्मा इन अंग्रेज़ी जे पोयां घणनि जा कारा मुंहुं थियण खां बची था वञनि। हाणे त शराब पीअण खे बि नओं नालो ॾिनो अथनि त ड्रिंक था कयूं। इन पढ़े लिखियलनि जाइलनि खे केरु सम्झाए? ते सां मुंहुं घुमायो या तो मुंहुं सां घुमायो, थींदो त कारो मुंहुं न। जेकॾहिं इहे अंग्रेज़ी जूं तशरूं ख़तमु थियूं हुजनि त मां पंहिंजे कर्ज़ जो अगड़ जी ॻाल्हि कयां। हल पावली उथण जी कर, व्याज समेत मूंखे रक़म आणे ॾे। हाणे त 15 ॾींहं थियण वारा आहिनि त मां वरी तोखे 50,000 मां 25,000 वापसी ॾिना हुआ। 2 महीननि में जेको व्याज चढ़ियो उहो काॾे वियो? उहो मिलाए करे वरी 50,000 थी वियो। उहे सभु मिलाए करे मूंखे 50,000 ॾियो, मूंखे एमरजेंसी आहे। एमरजेंसी छो मासी कज़ी? वलो जो त ख़ैर आहे न, आखिर हिड़कियूं भरींदो हूंदो। ओ इज़राइल जी सेक्रेटरी भाई तकावा त मां चङी कढ, ज़बान ॾंभे मुंहिंजो वलण चङो भलो वेठो आहे। हा मां लाली कज़ी सही थी चवे, अहिड़नि बेस्तनि माण्हुनि खे अलाह साईं ड्रिगो रसो ॾींदो आहे। भले अॼु त सुरीली वॾा सुर पई कढे। भाई तव्हां खां मां पंहिंजा पैसा वठण आई आहियां, पोइ तव्हां खां बेइज़ती कराइण कोन आई आहियां। जल्दी कर पावली, मुंहिंजा पैसा ॾे त मां वञा। मासी तोखे त ख़बर आहे न त मवाली थाणे में आहे। भाई थाणे ते आहे, हाल हयात त आहे न। अल्लाह त करे ख़ैर, जेकॾहिं न कुझु थियुसि त मुंहिंजा त पैसा जहिड़ा खूह जे तरे में वञी पिया। मासी पिटीस त न? तो वारी सुरीली मां जी ॻाल्हि तो ते ई थी आणियां त जेकॾहिं वलू व्याजीअ खे अल्लाह से वॾो ड्रिगो रसो ॾिनो आहे न
तने मवाली मिसकीन खे बि जल्दी कोन घुराईंदो। अदी दसी ओ मुंहिंजो मतिलबु अदी कज़ी सुभाणे ताणी मोहलत ॾे पोइ हथ पेर हणी था वठूं। हाँ हाँ ठीकु आहे, मां वञा थी हींअर, बाक़ी सुभाणे 10 खां 11 न थियनि, ॿुधाई न माई, छो त मां कज़ी हथ पेर हणंदियूं ॼण तव्हांजे घर में जड़ी सोन जूं देगियूं पूरियूं पयूं हुजनि न, जो हथ हणण सां निकिरी पवंदियूं। छो माईअ च मथो खाधो अथव? अम्मा कज़ीनी भागी त वलो खां वधीक व्याजणा। हाँ मां इहा हराम शइ ई अहिड़ी आहे जंहिंखे ॾाठ खे लॻे न उहो दुनिया खां छा दीन खां भलियो थो वञे। बाबा अजीब ॻाल्हि आहे, सूतली साहब खे उहे ॾोहारी मिली विया आहिनि पोइ ॾोह कया। हीअ जेके मेले जा मोर ईदन चुमन उहे पकड़जनि कोन था। पुट लालू मूंखे लॻे थो त इहा डील थी वई आहे। डील माना गिव एंड टेक, सोली सिंधी में माना सुतली साहब उन्हनि खां रिश्वत खाधी आहे। न सूतली कोन कंदो, हाँ पर कंहिं ॻोठ वारे ईदन जुमन खे छप्पर करे छॾियो आहे, इहा मूंखे ख़बर न आहे। ॻोठ वारा ईदन जुमन खे न इहे छप्पर कंदा त खला न खाईंदा रिवस में। मां त सम्झां थो इन्हनि टिनि शैताननि खे उहो बेइज़तो ई पनाह ॾेई थो सघे, बाक़ी इज़त वारो इहो कमु कोन कंदो। बेइज़तो त असांजे ॻोठ में हिकिड़ो ई आहे, पर यार वल्लू व्याजी इहो कदम तकिड़ो लखणंदो। हाणे ताज़ो दर पदर जी धिका खाई पंहिंजे घर पहुतो आहे। पुठी एतिरो जल्दी खारस कोन कंदसि ने वलूअ जी। पुठी ख़ारिश थी करेसि? अबा वलूअ खे चमड़ीअ जी बीमारी आहे छा? न बाबा, मूं ॿुधो आहे त निभागो दाईअ जो पिटियल आहे, ॼमे पियो न दाईअ खे रामपूठा पियो हणे। महीने मासे जेसी न इहे चेल वारा चौंपल नथा लॻनि, खार सही नथी वञेसि बा। लालू साहब थोड़ी जांच करणी पवंदी, इन वल्लू व्याजी भेड़े असांखे एतबार न आहे। हा मां सम्झो थो तूं बिल्कुलु सही थो चई, पर ॻाल्हि ॿुध, तूं बि थोरी मथा छुरी जांच कर। हा वरी हल्को फुल्को बुर्श ज़रूरी आहे। कुकू कुंडाई। हाँ कुंडू कुटाई। अरे हाँ कुकू कुंडाई, लाइन में। हाँ कुटू कुंडाई। अरे न मूंखे भले वात मां निकिरी थो वञे त भले चिड़ी छॾी न थो न, मां अचुर तो सुठी ॻाल्हि करणु पियो। पर हाणे इज़त वॾी आहे, करी न त छा कयां, सही नालो त वठ। अरे नाले खे छॾ, नाला वादा था वठनि, गचर नाला किना इनखे छॾ। बस ॿुधो असां त ॿुधो आहे त कानून अंधो हूंदो आहे, सते कानून अखियुनि ते पटी हूंदी आहे, इहो असां फिल्मुनि में ॾिठो आहे। पर असां वटि हिते त कानून जा क़िस्म ॿिया कहिड़ा, किथे अंधो कानून, किथे मंझो कानून, किथे ॿोड़ो कानून, ॿुधे आंठो भुगन, माना ग़रीब रणदा वचन केरु ॿुधण वारो, इहो छो? अरे तूं त हे सौ सिधो मुंहिंजे अटे पहिरीं वेखे थो चई, उहो अंधो ईसो मंडो ऐं हो ॿोड़ो। आहे त सिस्टम न, कानून 3 क़िस्म जा थी विया न। चई सच थो, मुल्क में कानून हिकिड़े क़िस्म जो हुजणु घुरिजे, ग़रीब लाइ उहो, अमीर लाइ उहो। असांजे मस्किरनि जे ॻोठ में 3 क़िस्म जो कानून आहे, अंधो, ॿोड़ो, गूंगो, मंडो, फिडो, चिबो। इन्हनि कानून जे आसिर ते सॼी हिते पिया हूंदा। मूंखे दुख ॿियो न आहे, पर कहिड़ो अथई? मूंखे इहो दुख आहे त हिन महिल ताईं 2 लाकब में पिया हूं, केरु पुछण कोन आयो, को यादि ई कोन थो करे। पुछण अरे तो कहीं याद कयो आहे जो तोखे यादि कनि। अरे कुटू अरे कुकू कुटाई चो। मवाली अचे तुंहिंजी फोन। अरे मुंहिंजी फोन हूंदी, मुंहिंजी। अरे तुंहिंजी न तोखे केरु सुञाणे थो? मवाली जी फोन आहे। न इहा मुंहिंजी न आहे। अरे घर जी फोन अथई, घर जी। हाँ हल वॾा के चोर हो, माना मूंखे ॿ दफ़ा त मुंहिंजे घर फोन बि खणी हलियो आहे। ओ बेवकूफ़, घर जी फोन, मुंहिंजो मतिलबु त तुंहिंजे घरां था ॻाल्हाइनि। मां यार पुछां पियो त मां साल खे यादि कयां तो मूंखे बि कंदी हूंदी, अची वई। ओ हेठि फिरी कईसि, मां बि ॿुधां छा थी चए। कुकू ॿुधाई। अरे कुकू हा जाता हलो जाता न हलो केरु हाणे लाकब में केरु ख़ुशि हूंदो मुंहिंजी पावली। तूं बि ॿारनि वारियूं ख़बरूं पई थी करी। तुंहिंजे कुर्ब खे हासिल करण जे लाइ अलाए केतिरो कर्ज़ खयो अथमि। कर्ज़ यादि न आहे मुंहिंजी मिठड़ी पावली, मूंखे सिर्फ़ु तूं यादि हुई बसि। मूंखे आज़ादु करण जे लाइ पैसा ॾियणा आई पावली। इन खे चइबो अथई डुबरीअ खे मच्छर घणा। हाणे इन खे बि हिन महिल पैसा यादि आया आहिनि जंहिं महिल मवाली लाकब में पियो आहे। हलो 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 ॻाल्हि आहे न यार कुतो कुंभाई। ओ
जेको भी ये रुपावली कावड़ जी भैया नची गाले मुसा अरे कावड़ जी कोन पई हुंदी बैलेंस खत्म थी वेंदो विचारड़ीअ जो साहब अरे एतिरी न जठियण दे त बैलेंस नवी तो ठाणी तो बैलेंस खत्म कोन थियो हूंदुसि कची हुन खां फोन फुरी हूंदी चवंदी हूंदसि न वियाज ते या फोन विडियो असांखे मथां ईअं हुजे या त न हूंदो या त हूंदो अरे यार मवाली इन कज़िए खां तूं बि व्याज ते पैसा वरिता इन कज़िए खां मूं पैसा व्याज ते खयां हाणे इहा जेका कज़ी आहे न अधी हाकिम ज़ादीअ ते ज़ोर रखंदई वरी अधी हाकिम ज़ादी अधे पहिरीं ते ज़ोर रखंदी लॻे थो त लाकब मां सुतरा कोन छुटंदासीं ज़ोर भली कंहिंखे बि रखो बसि सुतली ते ज़ोर न रखिजो किथां भॼी न पए अरे उहो न अधो पहिरीं वो उहो मां बि त उहो थो चवां न कुंडू कुटाई अरे डालो वटि कुकू कुंडाई हाँ यो वालू के थे बड़े न बड़े पर विचार करो जरूर खणे बोतल होशियारी कर बाड़े कुते मन फको नहीं तो करी हाणे मश्करनि जे ॻोठ जा माण्हू सियाणा थी विया आहिनि तो जे अॻियां मानी कोन खाईंदा त गिरह किथां खणंदे अड़े कमदार कोड़ा तो पुट न्या वल्लूअ खे सुञातो ई कोने वल्लू मानीअ जो गिरह न पन्नीअ जो गिरह खणंदो उथार केजी बनी जो गिरह खणंदे हुकम कर त कमदार कोड़ो करे नेड़ो सोड़ो जो सवड़ में भी सी लगन ईदन जुमन ऐं विलायतीअ जे बनीअ जो गिरह खणंदुसि जेके मुंहिंजी ओ ताक़ते मुफ़्त जा गिरह था खणनि ये समझो तो वो पंहिंजो था खाइनि भोतार मां वाक्य तो कोन सुञाणे सघियुसि पर हाणे मां समझी वियो त सूरत इंसान जी खोपड़ी शैतान जी ऐं सोच उनमें सूअर जी थो रखी भोतार अड़े कमदार कोड़ा तॾहिं त मां चवंदो हा त वल्लू कंहिंखे वणे या न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे मूं पंहिंजी बनी पैसनि जे एवज़ ते विकी आहे पर माने ईदन ऐं जुमन जी बनी बुगड़नि जे मुठ ते वठंदुसि पुट बुगड़नि जे मुठ ते खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर चढ़ो पड़ो थाने खाइण पीअण सुम्हण जागड़ी कुझु न करे इहो तूं छा पियो चई मानव परियां मसा ते बिठाड़ी भोतार बेदार सुधरी आहे त ख़ैर ईदन जुमन विलायती जो मथां ज़ोर अची वियो भला हिन भागा टई पेरनि ते चढ़ी विया अथई छा जो ईअं सकंदा था तो लिखंदा था असां कोन था लिखूं हू लिखंदा था हू सूतली साहब के विलायती ईदन जुमन जी हर ॻोठ मां धप थी अचे इन्हीअ जे करे हर माण्हू ते शक थी पियो अथसि सिपाही सा सूतली सूबेदार या ॻिछ जो टूंठ जी धप थी अचे वल्लू घणो थो ॻाल्हाई सिपाही सा खाली अंकी सा हुकुम कर साहब हिननि खे सूंघण शुरू कयो हिननि मां ईदन जुमन ऐं विलायती धप थी अचे हिननि खणी हली लाकम कयो ओ बुढ़ल बोड़ा ईसे के छाले तो सुंघी अरे बुढ़ल बोड़ा वल्लू वहीं कोड़े के सुंघ न ईसा यो कम तू कर मुझे नक में लाक डाना मुझे नक बई दुकान बंधन तू वनी तो मां नवी तो ठीक है मां ही तो वना वॾा वॾी धप अथनि मर त ख़बर पवई हिननि में थोरी मुजरमनि जी धप अचे थी लॻे थो मुजरम हिननि सां मिलिया आहिनि या हिननि जे पासे में गुज़रिया आहिनि या त वरी हिननि ईदन जुमन ऐं विलायती जा कपिड़ा पाता आहिनि हिननि खां मोबाइल नंबर वठो ॻाल्हि ॿुधो जॾहिं बि मिस कॉल ॾियूं त थाणे ते पुछा ॻाछा लाइ पहुची वञिजो सूतरी साहब हेॾे कंहिं वटि मोबाइल कोन्हे हाणे ॻोठ जो रहिस लालू आहे उनखे चओ त फोड़ी करे तव्हांखे वठी ॾे हरू भरू पंध जठ हणंदा था वतो अरे उन मोबाइल जी ॻाल्हि नथो कयां जंहिंमें फरियादी जे पैसनि मां तेल पवंदो आहे मां बैलेंस वारी मोबाइल जी ॻाल्हि थो कयां जंहिं ते ॻाल्हाइबो आहे बाबा इहा पाण वरिती कान्हे पाण रखो ई कोन ठीकु आहे मोबाइल वठो ऐं उनजो नंबर थाणे ते लिखाए वञो ठीकु आहे अचो सिपाहियो वॾा खट अथई बुरा अचो जे साहब पया अरे तव्हां बंधा हो छा मां त मटो कमज़ोर कोड़ा चवंदा आहिनि त पुलिस जी मूंस खां नज़र ई मूंस खां खुदा पनाह बाबा खुदा पनाह
सूतरी सूबेदार जा आंट्रा अलाए स्टील जा अलाए छा एडी रुश्वत थो खाए तब ड्रापे न थो ढोर घाह खाए न तब वो भी फाटी मरे डीजल ते ढोर। ए शुक्र आहे एतिरी रुश्वत पेट में थो हुजे पोइ बि रड़ अथसि न चांहि आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे। उस्ताद विलायती पुलिस खे रुश्वत जी रेवड़ी रड़कायूं मता जान छुटी वञे। हींअर असां सुञा सफ़ा टाक थी विया आहियूं। बाबा पुलिस वॾो चक हणे त पोइ छा कंदासीं डीज़ल ते? तई जान छॾायो ॾाढा तरपदर थिया हूं। उस्ताद वल्लूअ खां उधारा पैसा घुरी ॾिसूं मता ॾे। इने खे कोई व्याज जे पैसनि मां खाराए हूं डीज़ल ते। अरे वल्लू खे ख़बर आहे सुञा थी विया आहिनि व्याज ते ॿियो कोन ॾींदो तव्हां भुलियल आहियो डीज़ल ते। पोइ उस्ताद असांजो छा थींदो? हिकिड़ो तरीक़ो आहे जेको वल्लू असांखे पैसा ॾींदो। उस्ताद तरीक़ो ॿुधा घणे तड़पिया हूं। तरीक़ो इहो आहे त ॻोठ में ग़ैराबात जेका बनी पई आहे न चऊंसि इहा असांजी आहे इहो ॾटो ॾेई ऐं ॾोकड़ वठूंसि डीज़ल ते। हा इहा ॻाल्हि भली आहे। हो सेठ धनु आहे न उन जी जेका उत्तर वारी ज़मीन पई आहे उन जे नाले ॿुधायूं था इहा असांजी आहे सी हड़ खाओ ज़मीन हूंदी 3-4 लखनि जी पोइ बि ॾींदो इहो 30-40 हज़ार। पर इहो ॻाल्हि ॿुध पुलिस जी मार खां बची वेंदासीं न। अचे वल्लू त इहा आफर झोली में उछलियूं था डीज़ल ते। खबर ई काने का छोरी मलाए कारे वई सुबह खाटी निकरी वई मंझंद जी थी आ सम्झ में कोन थो अचे लाए केड़े वई वञू। सुरीली ए तुंहिंजूं ॿई सुरीलियूं नज़र कोन थियूं अचनि कंहिंजे रिढुनि सां मोकिलियो अथई न? पावली ऐं लाली वयो न दी सफूरा जे घर। खेर में बि हुन सफूरा जे घर? खेर वरी किथे आ इन मवाली खे छॾाइण जे लाइ पावली वते थी पिनंदी भई आदि सफूरा खां मदद वठण पैसनि जी। हिननि जो कहिड़ो कमु आहे? छॾे ॾियनि मवालीअ खे कहिड़ो कमु आहे पुटा भली जेल हलियो वञे। अंधी जहिड़ी पेके तेड़ी सावरे। ओ दा इएं न चओ हीअं चओ अंधी जहिड़ी सावरे तेड़ी पेके। हा हा ओ दा ने पूपू खे छॾ पावली जा पार केर ॿुधे सॼो ॾींहुं वते थी मवाली ले पार कढंदी रोईंदी। लॻे थो त मुंहिंजे लालूअ खे लख खन जो चूनो हणंदो या सफूरा पैसा कोन ॾींदनि। वयूं हन मता माल करे विचे मासी सफूरा। चिलकड़ी मूंखे लॻे थो अम्मा जे दिमाग़ में कावड़ ब्लूटूथ पई थिए ब्लूटूथ। मिठू लॻी थो त नाराज़गी वारी नेट बि स्लो आहे तॾहिं त कावड़ घटि थी अचेसि। छा कयां बस दिल त ईअं थी चवे त मश्करनि जे ॻोठ खे तीली ॾेई सारियां पर वरी वल्लूअ जूं अखियूं थी आॾो अचनि। अम्मा मसलो कहिड़ो आहे जो मश्करनि जे ॻोठ ते मछली पई आई? मुश्किल वक़्त में असां खां पैसा वठी था वञनि उहे यादि आहिनि त मासी कज़ी खां वञी पैसा वठी अचूं बजल महिल व्याज वठण वई आहियां त पंहिंजा मसला ॿुधाए करे दाॻियो निकिरनि। मामी केरु पैसा नथो ॾे वल्लू व्याजीअ जी वञी ऐं उनखे कोई नाराज़ थो करे। इहा माई पावली भले छोरी जा नखरा त ॾिस न चवे मूंखे छा थी छा मवाली खे तो मूंखां पैसा पुछी ॾिना हुया छा? मामी मां त तोखे पहिरें ॾींहुं मना कयो हो त मवाली खे व्याज ते पैसा न ॾे पर तूं ॿुधे ई कान पई मूं ते कावड़ी वेठी हुई। रंज थियो या राज़ी थियो पर मां कज़ी पाण ई हिननि खां पैसा वठी ॼाणियां। अलेड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे ओ मां सुञनि माण्हुनि खे पैसा ॾियणु माना बिजली में हथ विझणु। मवाली पैसा वापसि ॾींदो खोड़ो ई कोन थो लॻे। खोड़ा ई अंग हणी मां बि रबड़ वांगुरु व्याज पंहिंजे खे अहिड़ो छिकींदसि न जो आख़िर में पैसा ॾेई बस बि कंदा न पोइ बि पाछी ज़रूर रहंदमि। ओए हुननि वटि हूंदा त ॾींदई न सुञनि में त सरकार बि हथ न विझंदी आहे व्याजनि जी त थाणे में इज़त ई कान्हे MC उन्हनि जी कान कटींदा आहिनि। तूं बि माट करे ॾिसजांइ चिलकड़ी जेकॾहिं मां हिन ई महीने में हिन ई ॻोठ में इन मवाली खां पैसा न वरिता न त चइजो त मां बि वल्लूअ जी ज़ाल ई न आहियां। ठीकु आहे मामी ठीकु आहे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।